अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तो खैर मजे में जोड़ तैयार तैयार यार वांदा है तो 1000 रुपया संबोधन दफर उन्हीं वठी थी मां नंढड़े छठी तो करी जा कुछ वगैरह तो उन्हीं 1000 रुपया पकोड़ा वठी थी ॾाढो कुझु 1000 रुपया समोसा जेका घुराए पियो न हां इहो 500 जा वठी त जाम मिलंदा 10 रुपया जा समोसा हिनखे कहिड़ी ख़बर 20 रुपया कहिड़ा 10 रुपया कहिड़ा 500 बचंदा पाण 500 बचंदा 500 आऊं खणंदुसि 500 मुंहिंजे किसे में रखंदुमि बाक़ी जेके 500 बचंदा न हां उन मां 250 रुपया जेके आहिनि सो तोखे ॾींदो 250 आऊं खणंदुसि ऐं उन 250 जेके आहिनि उहे बि मुंहिंजे किसे में रखंदुसि हा। मुंहिंजा ठीकु आहे न पोइ वरी जेका तुंहिंजा 250 बचंदा हा। पोइ हुन माली चांहि 2 पीअंदासीं 2 पराठा खाईंदासीं अॻु में हूं त कोन पियो प्यारिया बाक़ी 160 घणा बचंदा उहे तूं खाइजांइ 150 तूं खाइजांइ ठीकु आहे हाँ हिनखे 100 घंटे सोपारी न 10 रुपया ठीक है अच्छी हाँ मामा तो भले 1000 भले असी वठी जूं हां आऊं वठी तो जाऊं हाँ असी वठी जाऊं मामा 1000 रुपया वठी जूं न पता हां जरूरत कोने मांजी मु छोकरे दारा संबोधा घुराई 1000 रुपया जा ठीक है तो होडा घुराए छॾियो पोइ असांखे आङूठे लाइ चयो ने अॻु में माण्हू खे आसरो ॾेई पोइ ॿिए खां घुराए छॾे ख़ुदा जी का मार पए बदल कोने मूंखे मुंहिंजा 150 खपनि कहिड़ा आङूठे मां 150 ॾियां नी ॾींदो त ॾींदोसि छॾियो त ॾिसो मूंखे कर्ज़ी करे छॾियो ने तुंहिंजे हथ से कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम रखे वेठा ख़ुदा जी मार पए साल में पोइ समोसा घुराई सो बि वरी ॿिए खां घुराए छॾे ₹150 करे ॿुधायो तो हलो हलो पाण कागर में वियो हलो